जी नाज़रीन, हाज़िर आहियूं नेशनल ऑनलाइन न्यूज़ अलर्ट सां। मिर्ज़ापुर खां अब्दुल ख़ालिक जूनेजो जी रिपोर्ट ॾींदा रहंदा। मदहजी में JDA जे सॾ ते सिविल सोसाइटी पारां तालीमी इदारनि जे बंदिश ख़िलाफ़ एहतिजाजी रैली कढी आहे। रैली में शामिल माण्हू स्कूल खपे, ताला न खपनि जा नारा हणंदे प्रेस क्लब पहुची विया, जिते अॻुवाणनि राशिद जूनेजो, मज़हर अबड़ो, राबेल अब्बासी, डॉक्टर रियाज़ मेमण, ज़हीर जूनेजो ऐं ॿियनि जो चवणो त कोरोना जो सबबु ॼाणाए तालीमी इदारा बंदि कया विया आहिनि। जॾहिं त सिंध में शादी हाल, शॉपिंग मॉल ऐं बाज़ारूं खुलियल आहिनि। हुननि चयो त सिंध में हथ वठी तालीम जो ॿेड़ो ॿोड़ियो पियो वञे, जेको थियणु न ॾींदासीं। हुननि मुतालबो कयो त कोरोना वायरस खां बचण लाइ सख़्त क़िस्म जूं SOPs लागू करे स्कूलनि खे लॻल ताला खोले तालीम खे बहाल कयो वञे।